बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजीरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सोजीरो न्यूज़ रिपोर्टर काजी अयाज कलवर मूजिब डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस घोटकी एट मीरपुर माथेलो में मुलाज़मन ऐं पेंशनर जे शिकायतन ते रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला फज़ल मोहम्मद शेख जी सदारत हेठ खुली कचहरी में मुलाज़मन जूं रहियल पगारूं ऐं पेंशन जे फंड माली मुआवनत समेत ॿिया मसला ॿुधाया विया ऐं ॿियनि मसइलनि खे हल करण लाइ गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें वॾे अंग में मुलाज़मन शिरकत कई, जिते डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर बहरान लोधी ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जे डील कंदड़ ऑफिसर मौजूद हुआ। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर फज़ल मोहम्मद शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सूबाई मोहतसिब आला सिंध एजाज़ अली ख़ान जे ॾिनल हुकुम मुताबिक़ डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस घोटकी एट मीरपुर माथेलो में खुली कचहरी रखी वई आहे, जंहिंमें मुलाज़मन जूं रहियल पगारूं पेंशन ऐं ॿिया मसइला ॿुधाया विया आहिनि, जंहिंमें असां मुलाज़मन खे यकीन ॾियारियो त तव्हांजा मसइला जल्द खां जल्द हल कया वेंदा। उन्हनि जो वधीक चवणु हो त असां वटि 3 खां मथे मुलाज़मन जा मसइला ॿुधाया विया आहिनि, जेके ईद खां पहिरियां हल कया वेंदा, जीअं मुलाज़िम पंहिंजे बचड़नि में ईद करे सघनि। मीरपुर माथेलो मां सोजीरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब कोविड-19 वैक्सीन कंदड़ सोशल वर्कर जूं पगारूं न मिलण खिलाफ़ फ़ियाज़ अली जडड़, अब्दुल वाहिद खोखर, महताब सूमरो, अचमत शाह, नाइम मलिक ऐं नसीर महर जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त कोविड वैक्सीन जूं पगारूं अञा ताईं नाहिनि ॾिनियूं वयूं। वैक्सीनेशन दौरान गाॾियुनि जा ख़र्च, पेट्रोल वग़ैरह कर्ज़ खणी भरियासीं। हाणे पगारनि बजाए सिर्फ़ु दिलासा ॾिना वञनि था। हुननि वधीक चयो त ईद जी ख़रीदारी सबबि परेशान आहियूं, वक़्त ते पगारूं ॾिनियूं वञनि त जीअं बचड़नि खे ईद जी ख़रीदारी कराए सघूं। कादरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति, ग़रीबनि जा छपरा उॾामी विया, बिजली लापता, ग़रीब तबिको परेशान। तेज़ हवा सां सोलर प्लेटूं, डिश एंटीना, छत जा पखा, सिरनि जा बठा, किथे किथे कणिक खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। ग़रीब तबिको परेशान। ॻोठाणा सरहदी वारनि खां मदद जी अपील कंदे ॾिसूं था कादरपुर मां मोहम्मद मुराद मीराणी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां कादरपुर जे पसगिरदाई में मौजूद आहियूं। उते असां जेको बरसाति में नुक़सानु थियो आहे, उन भठे मालिक ऐं उते जेका मज़दूर कमु करनि था उन्हनि खां पुछा कंदासीं तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो। बरसाति पई, उन में असांखे नुक़सानु पहुची वियो, पिड़ ॻरी आहे, नुक़सानु थी वियो सॼो सेठ जो बि। हूअं असांजी ॾियारी अलहमदिल्ला पोइ बि चङी गुज़रंदी हुई। महांगाई त वॾी आहे, गिहु चांवर हर शइ महांगी थी वई, पेट्रोल महांगो थी वियो, किरायो महांगो थी वियो असांजे मज़दूरनि जो। हे 2-3 ॾियारियूं इन बरसाति जी वजह सां इहो बि असांखे नुक़सानु अची वियो। असां परदेस खां आयल हिते कमायूं था। इहो असांजो मतिलबु आहे भई ठीकु आहे, अॼु बरसाति पई त हिकिड़ा ग़रीब माण्हू पंहिंजे पोरे में खाइण में परेशानी, त उहे वीचारा कई। हिकिड़े माण्हू जी छपरी हली वई, हिकिड़े माण्हू जा कमरा कचा हुया, उहे टिमी पिया, त उन खां पोइ वीचारो छा कंदो? उहो वीचारो मज़दूरी कंदो की या उहो लेपे चपाई कंदो? उन खां पोइ ग़रीब जेको आहे हर माण्हू परेशान आहे। बिजली आहे कोन, ईअं हो त ईअं सम्झो थला सॼा गड़े में थी विया। तूफ़ान एतिरो आम माण्हू ग़रीब गुरबी जी तमामु प्लेटां, हीअ छपरी ठाहिण ॾुखी आहे, महांगा दौर थी विया, तमामु जेको ज़्यादा नुक़सानु थी वियो असांजे वधीक जेको आहे सादे में थी वियो आहे। पर हर जाइ थियो हूंदो, पर असांजे इलाइक़े में हिते ॾाढो नुक़सानु थियो। वण किरानी जाइ जे मथां तमामु ॾाढो नुक़सानु थियो आहे। थी सघंदो आहे गवर्नमेंट जो असां ग़रीब सां ताउन कयो वञे, ॻोठा तमामु ग़रीब माण्हू नी थी सघंदो आहे ताउन करनि, असां ॾाढा नुक़सानु थिया। प्लेटां किरियूं नी, छपरा किरी पिया नी, तमामु ग़रीब तबिको आहे, मज़दूरी तबिको आहे, एॾो कोन्हे, ज़मीनदार तबिको कोन्हे। अव्हां जी ख़बर असां ताईं ऐं असांजी ख़बर पूरी दुनिया ताईं। अव्हां जो फ़िक्र, अव्हां जो ज़िक्र पहुचाए आला ऐवाननि ताईं सिर्फ़ सोजरो न्यूज़। ज़ुल्म जे ख़िलाफ़ मज़लूम सां गॾु, हर पल अव्हां सां गॾु। ज़ुल्म जे अंधेरे में रोशनी जा किरण, सिर्फ़ सोजरो न्यूज़। मुफ़्त सचूं ऐं तस्दीक शुदा ख़बरूं पंहिंजे मोबाइल ते हासिल करण लाइ विज़िट कयो असांजो फेसबुक पेज ऐं सब्सक्राइब कयो
यूट्यूब चैनल सिर्फ सोजरो न्यूज़।